बाडल ॻोठ गाबर मसण आए स्कूल जे उस्ताद ते मुबैना अगवा जो इल्ज़ाम लगायो वियो। बाडल ॻोठ गाबर मसण जे रवासियुनि 17 वरियनि जी शागिर्दानी सवेरा थी गुलाम सरवर मसण अगवा थी वई आहे। वारसनि पारां शागिर्दानी जे पीउ गुलाम सरवर मसण, आरिफ मसण, बरकत मसण ऐं ॿियनि ॻोठाणनि स्कूल ॿाहिरां सख़्त एहतिजाज कंदे चयो त स्कूल वञण बाद संदन न्याणी वापसि घर न आई। हिननि इल्ज़ाम हणींदे चयो त न्याणी खे गाबर मसण आए स्कूल जे उस्ताद गुलाम कादिर सोलंगी अगवा कयो आहे, जंहिंजो असां बाडर थाणे ते NC रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस पारां का बि कार्रवाई न पई कई वञे। हिननि DIG लाड़काणू SSP लाड़काणू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त असांजी न्याणी खे अगवा कंदड़ उस्ताद ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे असांजी न्याणी वापसि कराए ॾिनी वञे। वधीक ॻोठाणनि जो चवणु आहे त हुन स्कूल जे उस्ताद लाइ केतिरा ई भेरा असांजूं न्याणियूं शिकायतूं पिणु कंदियूं रहियूं आहिनि, जंहिं सबबु वालिदेन सख़्तु परेशान हुजण करे पंहिंजे न्याणियुनि खे पढ़ाइण खां रोके छॾियो आहे। हिननि तालीम जे वज़ीर ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त उस्तादनि जे रूप में लिकियल दरिंदनि जूं नौकरियूं ख़तमु कनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।